जीअं त दोस्तो हे जो ॿ टे ॾींहं अॻु में जेका बात वाक़ियो थियो आहे ऐं असां हिते आया रहियासीं सुप्रीम कोर्ट जी असांजी पेशी हुई ऐं हिते जेको असां ॾिठोसीं टीवी ते या दोस्त जे जेको हलायो पंहिंजो सोशल मीडिया ते वॾो इंतिहा अफ़सोसनाक हुयो। छो त जंहिं तरीक़े सां नैब पंहिंजी कार्रवाई कई ऐं हिकिड़े मुज़िर जे घर वई ऐं बजाए इहो त उनखे जेकॾहिं पेशी में ईंदो त उनखे उते अरेस्ट कयो विया त उहो वधीक बहितर हुयो बजाए इंजे जे घर में उनखे पंहिंजे फैमिली में घिरी करे अरेस्ट करण जी। दोस्तो उहो जेको थियो वाक़ियो ॾुखंदड़ हुयो, पर उन खां वधीक वाक़ियो ॾुखंदड़ इहो हुयो त असांजे जेका बि जे सियासतदाननि रस्म खे रवायत खे पंहिंजी नज़र में न रखियो। छो त असां वटि हिकिड़ो अहिड़ो माहौल आहे जेको सियासी माहौल आहे, दोस्ताणो माहौल आहे। सियासत पंहिंजी जाइ ते पर रवायतूं पंहिंजी जाइ ते, पर अफ़सोस इहो आहे त कंहिं बि धुरे रवायत ते पंहिंजो खे विसारे करे ग़लति क़दम कया। छोको मामूमिया साहिब जे घर में धरणो लॻो इहो रवायत जे ख़िलाफ़ हुयो ऐं उते जेकी तक़रीरा कयूं वियूं जेके नौजवाननि कंहिं क़ौम खे नालो वठी करे जो जेको इंतिहाई ग़ैर मुनासिब हुयो। छो त हर क़ौम खे पंहिंजे क़ौम ते, हर माण्हू खे पंहिंजे क़ौम ते गैरत हूंदी आहे, कहिड़ी बि क़ौम हुजे, पर हर माण्हू पंहिंजे उन ते क़ौम ते फ़ख्रु कंदो आहे त मां फलाणे क़ौम जो आहियां। त इहो इंतिहाई अफ़सोसनाक आहे। मां शइ मज़बत कयां थो, पर साणो साण गॾो गॾु इहो बि चवंदुसि त मोहम्मद मियां साहिब ऐं मलिया साहिब आहे जेको सियासत में हिते निफेड़ शुरू कयो आहे त माण्हुनि खां पलांत कयो वञे ऐं उन्हनि खे नेप में विधो, उनखे केस कया वञनि, उन्हनि जूं जायूं डरायूं वञनि, त इहा सियासत न आहे। छो त हिन ॿिनि खे यादि करणु खपे त सभ खां पहिरियों जा जेके इलाही हुया उहे जखराणी हुया ऐं उहे तक़रीबन 30 साल ते जखराणी सां गॾु रहिया। हिननि उनखां कटरायो बि जखराणी खां पंहिंजी हालत खे नाज़मी बणायो त ओसि ताईं ठीकु हुया ऐं हिक ॿिए सां ठीकु हुया ऐं असां हुन जे मुखालिफ़ हुयासीं। वरी जखराणी खे छॾे वरी जॾहिं 13 कोड़े असां सां गॾु थिया त असां इलाही हुआसीं ऐं गॾिजी इलेक्शन विड़ीसीं। पर हाणे जॾहिं डिलीवर नथा करे सघनि, बचाए हिनजे त मोहम्मद मियां साहिब या मलिया साहिब आहे त अवाम खे कुझु ॾियनि, अलाम लाइ कुझु ॻाल्हाइनि, असेंबली में ॻाल्हाइनि ऐं तव्हां ख़ुदा ने केॾे कबीना में ॻाल्हाइनि, जेका बात लाइ कुझु फंड वठी अचनि, माण्हुनि खे डिलीवर कनि, माण्हुनि लाइ नौकरियूं आणनि। बचाए हिन जे कुझु डिलीवर नथा कनि, उल्टो माण्हुनि लाइ जेको आहे सो मुश्किलातूं पैदा कनि था सियासतदाननि लाइ या अवाम जे लाइ। त ईअं सियासत न हलंदी। सियासत जेकी हलंदी उहा कुझु डिलीवर सां हलंदी। हाणे असां जेकॾहिं पंहिंजो पीटीआई खे ख़ैराबाद कयोसीं, छाजे करे कयोसीं त असां कुझु डिलीवर न पिया करे सघूं। जॾहिं असां डिलीवर नथा करे सघूं त पोइ असांजी सियासत जो कहिड़ो फ़ाइदो? पोइ इन लाइ बहितर आहे त माण्हू सियासत छॾे ॾे। छो त असांखे हिते ऑप्शन न आहे। असां जेको सिलेंडर में वठंदोसीं इन करे वठंदोसीं त असां कुझु अवाम लाइ कुझु करे सघूं। असां सियासतदान जो कमु कहिड़ो आहे त असां पंहिंजो माण्हू खे डिलीवर कयूं, उन्हनि खां वोट वठूं। माण्हू त असांखे 2 दफ़ा चूंडायो, माण्हू खे ताफ़री न, माण्हू त मामूमिया खे चूंडायो, पर माण्हू मामूमिया खे ज़रूरु चूंडायो त तूं जेको मुखालिफ़ खे चओ इमरान ख़ान वांगुरु चोर चोर चओ, चोर चोर चओ। बाबा तोखे माण्हुनि खे ॾियणो आहे, माशी हालत माण्हुनि जी ख़राबु आहे, तूं शहर खे ठाराह, ख़ुदा तोखे मिनिस्टर कयो आहे, तूं मौक़े खां फ़ाइदो वठ। ऐं जी जेकी भेण साहिबु आहे मलिया साहिबु आहे, उनजो कमु इहो ई आहे त सिर्फ़ु माण्हुनि ते शिकायतूं करणु। बहरहाल जेको थियो इहो ग़लति थियो ऐं ईअं थियणु न खपे। ऐं ख़ासि तौर ते मां वरी बि चवंदुमि सुमरा बिरादरी खे तव्हां दिलि जो न थियो, तव्हां हिकिड़ी क़ौम आहियो, तव्हांजी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं इहा को दिक़त छुपल ॻाल्हि न आहे त तव्हांजी हिकिड़ी तारीख़ आहे। बहरहाल अलाह करे जेका जो माहौल सुठो थिए ऐं हिकिड़ा रवायतूं क़ाइमु थियनि ऐं कंहिंजे बि दर ते वञणु या कंहिंजे लाइ ग़लति ॻाल्हाइणु इहा चङी ॻाल्हि न आहे। त मां इन जी शइ जे लाइ तव्हांखे अपील कंदुसि त शहरनि खे, दोस्तनि खे त पंहिंजे सोशल मीडिया में कुझु महिरबानी कयो ऐं माण्हुनि खे, दोस्तनि खे, नौजवाननि खे तरक़ी कंदुसि त वाह असां सभु भाइर आहियूं। असां ॾिसो न, कॾहिं तव्हां ममदिया साहिब जे करे जखाणी खे वोट ॾिना, कॾहिं ममदिया साहिब जे करे तव्हां अमरनि खे वोट ॾिना। इहो सिलसिलो ई हलंदो सियासत जो। सियासत इन्हनि घरनि में वेंदी, सम्झो न, इन खां ॿाहिरि न वेंदी। पर इहा भाईचारे सां हुजूं ऐं भाईचारो कयूं त सभु को बहितर आहे।